Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. Welcome to GM Academy. This is Ghulam Mustafa and today we are going to discuss about the mathematics. So you know better, in mathematics we are going to discuss about the radian and degree भैया. हाणे असां हिकिड़ो सर्किल आहे उहो सर्किल ला वठूं उन सर्किल में जेको आहे डिग्री ऐं रेडियन ते डिस्कस कंदासीं त सर्किल में रेडियन केतिरा थींदा आहिनि डिग्रीज़ केतिरियूं थींदियूं आहिनि. याद करे छॾियो जेके असांजी डिग्रीज़ थींदियूं आहिनि हिकु सर्किल में जेको आहे उहे थींदियूं आहिनि 360 डिग्रीज़ ऐं जेके असांजा रेडियंस थींदा आहिनि ठीकु आहे उहे थींदा आहिनि 2 पाई माना 2 रेडियन जेके थींदा पोइ हिननि मां असां जेको आहे वैल्यूज़ लई सघूं था रेडियन जा बि लई सघूं था त डिग्रीज़ जा बि लई सघूं था यानी असां लिखी सघूं था त 2 पाई रेडियन बराबरि आहे 360 डिग्रीअ जे पोइ जेकॾहिं हाणे तव्हां असांखे रेडियन जो वैल्यू खपे त असां लिखंदासीं 1 रेडियन वो छाजे बराबर आहे 360 डिग्री सेम रखंदासीं. हाणे हिते ॿ चालू करे ज़रब हिन छाजी कंदो वंड ठीकु आहे. हाणे हिनखे जेको आहे सिंप्लीफाई कंदासीं पाए बिना सां गॾु लिखंदासीं. हाणे हिते 1 ॾूं हिते 1 ॾूं हिकु बचो हेॾे 8 ॾूं 16 ॿुड़ीअ जी ॿुड़ी यानी हिकु रेडियन जेको आहे उहो छाजे बराबर आहे 180 डिग्री अपान पाए जे. पर जेकॾहिं असां इन एक्सप्रेशन मां हाणे डिग्री खणूं यानी 360 डिग्रीज़ जेको आहे बराबर 2 पाई रेडियन जेकॾहिं खणूं हिन सां जेकॾहिं 1 मल्टीप्लाई कयूं त ॻाल्हि साॻी आहे छो जो 1 मल्टीप्लिकेटिव जेको आहे आइडेंटिटी आहे हिन सां मल्टीप्लाई कयूं हिन ते को बि इफेक्ट न पवंदो हुन जे करे 1 लिखियो थी त हिते 1 डिग्रीअ जो असांखे वैल्यू खपे ठीकु आहे. हिते 2 पाई रेडियन सेम रखंदासीं. हाणे 360 हिन छा था कनि ज़रब हेॾे छा जी कंदा वंड कंदा. हाणे हिन ते थोरो पढ़ंदासीं 1 ॾूं हिते 1 ॾूं हिकु ॿियो हेॾे 8 ॾूं 16 ॿुड़ीअ जी ॿुड़ी. सो हिकु जेको डिग्री आहे उहा बराबरि थी पाए अपान में 180 रेडियन जी. सो अहिड़े नमूने जेको आहे तव्हां हिन एक्सप्रेशन खे जेको आहे डिफाइन करे सघो था.